उलमाए किराम, तलबाए इज़ाम व हाज़रीन जमात, सबक का अग में हिकड़ी गाल तारी खिदमत में पेश किया। पैदल सफर करण वारो ए घोड़े सवार गड न हली सकदा। घोड़े सवार आखिर सवारा, पैदल जेको आ वो पैदल आ। तंहिंजे करे मांजे साम्हूं बिन किस्मन जा बतब के जा माण्हू जमात मौजूद। हिकड़ा तो उलमाए किराम तालिबुल इल्म जेके माखों भी वधीक हदीस समझी चुका हुंदा। ॿिया जमात जा उहे माण्हू जेके नबी साईं जी मुहब्बत में इन्हीं नजरिए से आया है कि असां पंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी गाल ॿुधूं वञी करे। तंहिंजे करे तव्हां इहो ख्याल न कजो कि असां हदीस के समझी वेंदासीं। तव्हां के इहो ज़हन में न अचणु खपे। तव्हां सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो नज़रियो रखो कि असां पंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी हदीस ॿुधदासीं। पोइ जेतिरो अल्लाह ताला तव्हांखे नफ़ो अता फरमाए। इहो सबक पढ़ाइण वारे खे बि ॾुखो लॻंदो आहे। अगर तव्हांजो ख्याल करे त हे या उलमाए किराम चवंदा हिन जाहिल खे वठी करे विया आहियो तुम बुखारी पढ़ाइण लाइ, जंहिंखे त ईंदी बि कोन्हे, इतराज़ कंदा। जेकॾहिं सिर्फ़ अहले इल्म जो ख्याल कजे तो तव्हां उनी हदीस जे मतलब के पूरे नमूने से न समझी सघंदो। तंहिंजे करे मां एक गुजारिश कई कि तव्हां पंहिंजी मुहब्बत से इनी अकीदे में वेहो कि असां पंहिंजे आका मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक ॿुधदासीं। ठीक है भाई, ॻाल्हायो त सही। ठीक है ना? तहां के इहो नज़रियो हुजणु खपे। मुंहिंजा प्यारो, अल्लाह जो जेको पसंदीदा दीन आहे वो दीन इस्लाम। पसंदीदा कुरान भी चवंदो आहे इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम वमन यब्तगि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु। पसंदीदा दीन जेको आहे वो दीन इस्लाम। हदीस पाक जे समझण का अग में या तमहीद रखदो पियो हा। कुरान मजीद भी चवंदो आहे मन युतिइर रसूला फक़द अता अल्लाह। माना मां पंहिंजे ज़ौक़ जी कंदुमि। सराइकी ज़बान में जेको अपने नबी दा आख्या मने उ अल्लाह दी मर्जी पूरी कर दी। मना अल्लाह दी मर्जी इया है कि तवा मोहम्मद करीम दा ताबेदार थो। मन अता अल्लाह मन अता रसूल फक़द अता अल्लाह। जई रसूल जी इताअत कई उन्हें गोया के अल्लाह जी मर्जी पूरी कई। तो अल्लाह के पसंदीदा दीन जेको आहे वो दीन इस्लाम। इस्लाम जा अरकान जेके हैं उनकी बुनियाद कुरान मजीद में मौजूद। पर कुरान मजीद में इजमाल तफसील न है। कुरान की तफसीर जेकी वजाहत इंदी वो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुताबिक थींदी। तो गोया के दीन में बिन शयन की जरूरत है, कुरान भी हदीस भी। जेकॾहिं को माण्हू चवे कि ना असांखे हस्बुना किताबुल्लाह, इहा ॻाल्हि काफ़ी न आहे। इहो माण्हू शरीयत कुरान ते भी अमल न करे सघे। जंहिंजूं मां ॿ मिसाल ॾियां। कुरान चवंदो आहे अक़ीमुस सलात व युक़ीमूनस सलात वल मुक़ीमिस सलात, कि नमाज कायम करो।
अल्लाह जो कुरान तो चवंदो आहे निमाज़ कायम करो, पर निमाज़ केतरी पढ़ो, ज़ोहर जो केतरियूं रकाता, असर जो केतरियूं, मगरिब जो, इशा जो, फजर जो, कुरान बयान न कंदो आहे। कुरान में इजमाल आहे, कुरान एतिरो ज़रूर चवंदो आहे कि निमाज़ कायम करो, पर वज़ाहत जेकी थींदी, तफ़सील जेकी ईंदी, उहा सोने मोहम्मद रसूलुल्लाह जी हदीस मुबारक सां थींदी। जो इल्म हदीस न हुजे तो कुरान समझ न ईंदो। तो कुरान मतन हदीस जी तशरीह। अल्लाह ताला भी जाते चयो ईता ज़कात, ज़कात दियो, वयोतून ज़कात, ज़कात दियो। लेकिन कुरान में यह गाल कान है कि सोनो केतरो हुजे तो केतरी ज़कात दियो, कुरान में कोन। जो चांदी केतरी आ तो केतरो ज़कात दियो, कुरान मजीद में कोन है। तो कुरान मजीद में इजमाल, तफसील जेकी आ वो हदीस में। हिकड़ो तबको आ जेको हदीस जो इनकार कंदो आ, चवंदा हदीस जी का ज़रूरत न आहे। उन्हनि जी दलील छा है कि हदीस में इख्तिलाफ आ, एक हदीस कुछ चवंदी आहे, एक हदीस कुछ चवंदी आहे। असां वटि आइमा किराम वटि हदीस में जेकॾहिं इख्तिलाफ किथे नज़र अचे तो उनजी ततबीक ॾींदा आहिनि, ॿिन्हिनि खे मिलाए मतिलब कढंदा आहिनि। उहो तबको चवंदो आहे न हदीस जी ज़रूरत न आहे, हदीस में इख्तिलाफ, लेकिन उन तबके जे के अकल न है। वो हिन शय जा मिस्ताक आहिनि कि फर्र मिनल मतर व जाअ तहत मीज़ाब, मींह खां भॻो परनाले हेठि वञी बीठो त मींह में त कतरा पवंदा, फुड़ा पवंदा, और मीज़ाब माना परनालो, परनाले में तो पानी घणो ईंदुसि। जेकॾहिं हदीस जो इनकार कंदा आहिनि इन बिना ते जो इख्तिलाफ आहे हदीस में, त हदीस खां सिवा अगर हदीस के न मञो तो इनमें वधीक इख्तिलाफ आहे। हिकड़ा चवंदा आहिनि निमाज़ हिकु फर्ज़, हिकड़ा चवंदा आहिनि ॿ फर्ज़, हिकड़ा चवंदा आहिनि टे फर्ज़ कुल, हिकड़ा चवंदा आहिनि 5 फर्ज़, हिकड़ा चवंदा आहिनि 8 निमाज़ा फर्ज़। त इख्तिलाफ त हदीस को मासवा भी मौजूद। वो हदीस जो इनकार करण इहो हकीकत में कुरान जो इनकार करण। मालूम थियो कि कुरान के समझण जे लाइ हदीस जी जरूरत पवंदी आहे। तो हदीस में किताबा आहिनि, सियासत है, ॿियूं किताबा आहिनि, पर सब खां वधीक जेकॾहिं हदीस जो मक़ाम आहे तो बुखारी शरीफ। उलमा चवंदा आहिनि असहुल कुतुब बाद किताबिल्लाह सहीहुल बुखारी। कुरान खां पोइ जेकॾहिं दर्जो आहे त बुखारी शरीफ जो दर्जो। तो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हदीस में बुखारी में जेकी तरतीब रखी आहे, मां ॿाहिरि न वेंदुसि, मां घरों निकतुमि जॾहिं जो मौलाना मूंखे हुकुम फरमायो, मौलाना अली हसन साहब, मां उन ॾींहं को वठी करे मुतालो कयो कि मां हिन वक़्त में जेके हदीस पढ़ंदुमि ॿाहिरि न वेंदुमि, ख़ारजी ॻाल्हियूं न कंदुमि, महज़ हदीस में बहस कंदुमि, छड़ो तव्हांजी मोहब्बत हुजे, गौर हुजे। तो मार्ज क्यों इमाम बुखारी तरतीब जेकी रखी आहे, पहिरियों पहिरियों इमाम बुखारी हदीस पेश कई आहे इन्नमल अमालु बिन्नियात, कि अमल जे कबूलियत ना कबूलियत जो मदार नियत है। अगर नियत जी सही आहे तो हदीस कबूल, अमल सालिह कबूल। अगर नियत सही कोन है तो ना हदीस कबूल न को ॿियो अमल सालिह कबूल। तो हुजूर फरमायो कि आमाल जो मदार जेको आहे उहो इखलास थिया। इन्ही करे पहिरियों पर इमाम बुखारी इन्नमल अमालु बिन्नियात के जिक्र कयो। असां उस्ताद जेके पढ़ाइण वारा हदीस जेके पढ़ाईंदा हूं, असां इएं बि चवंदा हूं कि इमाम बुखारी हदीस क्यों पेश कई, तालिबन के भी मुतवज्जे कई कि भाई हदीस पढ़दा पिया हो पर इखलास हुजे।
उस्ताद के भी मुतवज्जे कई कि तू हदीस पढ़े दो पियो पर इखलास से पढ़ा। और इमाम बुखारी भी पहली हदीस इन्नमल आमालु बिन्नियात के जिक्र कयो। इमाम बुखारी जो मकसद ई हुआ कि हदीस मां लिख दो पियो हां पर मां इखलास से लिख दो। तो इमाम बुखारी इब्तिदा में यो जिक्र उन्हीं को पो किताबुल ईमान जिक्र क्यों थे छो इन्हीं करे कि कोई अमल कबूल न थींदो आ जिससे ईमान न हुजे। अगर ईमान आहे तो अमल कबूल, अगर ईमान न है तो कोई अमल कबूल न थींदो। वरी ईमान का अग में इमाम बुखारी बदौल वही जो जिक्र कयो अजीब इशारो फरमायो थई कि ईमान अल्लाह वट वो मकबूल होंदो जेको वही जे मुताबिक। अगर वही जे मुताबिक ईमान ना है तो उन जो ईमान अल्लाह वट को मकबूल ना। अगो इमाम बुखारी किताबुल इल्म के जिक्र कयो छो अगो जे कोई मसाइल इंदा प्यान नमाज आ रोज़ो आ हज आ ज़कात आ बिया अहकाम है ये तड़ी समझ इंदा जो इल्म हुंदो ता। अगर इल्म न हुंदो तो पो मानू के ये छयूं समझ में ना इंदियूं। तंजे करे इमाम बुखारी किताबुल इल्म के जिक्र कयो। किताबुल इल्म को पो किताबुल सलात ते आयो छो जो तमाम इबादत मां अफजल इबादत जेकी नमाज आ तंजे करे उनी सलात के जिक्र कयो। आखिर में इमाम बुखारी किताब तौहीद के जिक्र कयो। इशारो फरमाए जेकॾहिं माण्हू जी दिल में अल्लाह जी तौहीद न है तो जो अमल बेकार वो खुदा वट कोई मकबूल न है। तो दुआ है कि अल्लाह से असां के तौहीद ते ईमान आनण जी तौफीक अता फरमाए। आमीन चवो। किताब तौहीद का आखिरी बाब इमाम बुखारी जो को बद हुआ वो वजन आमाल जे वजन थियण का पो इमल जन्नत व इमल नार को अमल कोन है या जन्नत में वेंदो या जहन्नम में वेंदो। तो आखिरी बाब जो को हाने पढ़बो वो बाब है वजन आमाल जो। तो इमाम बुखारी बाब बदवा बाब कौलिल्लाह व नज़अल मवाज़ीन अल क़िस्त लियौमिल क़ियामा। अदा तालिब इल्म तमाम तवज्जो फरमाइजो। नज़अ जो निस्बत अल्लाह पाण ने कई असा मीज़ान के रखदा से पुंजो बस सूरत अल्लाह ताला पान रखे या जैके हुक्म फरमाए, कहीं फरिश्ते के हुक्म फरमाए या कहीं नबी के हुक्म फरमाए वो मीजान कायम कंदा मीजान रखदा। व नज़ाउल मवाज़ीन रखदा से असा मवाज़ीन के यानी क़यामत वारे दी अल्लाह ताला मीजान कायम कंदो तराजू कायम कंदो। इमाम कस्तलानी रहमतुल्लाह अलैह नकल फरमायो जो वडो मुहद्दिस गुजरियो वो लिखदो कि हजरत दाऊद अलैहिस्सलाम अल्लाह ताला के चयो अर्ज कई परवरदिगार मखे वो मीजान जो दीदार तक करायो जही मीजान में अमल तुरदा। अल्लाह ताला दाऊद अलैहिस्सलाम के वो मीजान दिखारी अल्लाह तजल्ली भी दी उन्हीं मीजान दिठी उनजो हिक पलड़ो एडो हो कि जमे आसमान जमीन मंझ पेजी वने। इमाम कस्तलानी ने नकल कई तो बेहोश थी। हजरत दाऊद अलैहिस्सलाम बेहोश थे। होश में अचन का पो अल्लाह ताला के अर्ज कई परवरदिगार एडो बड़ो पलड़ो कंहिंजियूं नेकियूं हुंदियूं जो उनके भरी दो। अल्लाह फरमांदो दाऊद जॾहिं मां रब राज़ी थींदुम रज़ी तो अला आबदी मां जमा राज़ी थियुमि पंहिंजे बाने ते त खजूर जे अध हिस्से सां बि इन्ही पलड़े खे भरे छॾींदुमि। समझदा पिया ॻाल्हि? खजूर जे अध हिस्से सां मां इन्ही पलड़े खे भरे छॾींदुमि। तो हजरत दाऊद अलैहिस्सलाम इयो रब से को सवाल कियो या सूरत पैदा थी। तो भाई मीजान के जमा आंदई
नज़अल मवाज़ीन। अल्लाह अल्लाह, मवाज़ीन जमा मीज़ान जी या जमा मौज़ून जी? अगर मौज़ून जी बनायो तो पोइ अमल आहे, अगर मीज़ान जी बनायो तो पोइ तराज़ू आहे। नज़अल मवाज़ीन, सवाल पैदा थींदो आहे कि मवाज़ीन के जमा छो आंदो? क़ुरान मजीद अल्लाह ताला इन्ही करे आंदो। कदे इएं थींदो कि जेतिरा इंसान जा अमल हैं, हर अमल जे लाइ जुदा मीज़ान हूंदी, हर अमल जे लाइ, नमाज लाइ जुदा, रोज़े लाइ जुदा, ज़कात लाइ जुदा, तमाम अमाल जे लाइ जुदा मीज़ान हूंदी। तंहिंजे करे जमा आंदई मवाज़ीन चई। हिकु जवाब। ॿियो जवाब कि अल्लाह ताला अमाल खे न ॾिसंदो, तादुद अशख़ास के ॾिसंदो कि हर माण्हू जे लाइ जुदा मीज़ान। ये ॿई हाशे में लिखियल जवाब। लेकिन मारे थोड़ो गौर कंदो, ॻाल्हि पेश कंदो पियो हां। उलमाए किराम खे ख़ुसूसन गौर करणु खपजे। जमा इहो कहीं लिखियो आहे, असां ॾिसंदा आहियूं कि हाशो लिखियो आहे मौलाना अहमद अली सहारनपुर। असां ईअं चवंदा आहियूं, मां भी सारी जिंदगी ईअं चवंदो रहियो कि हाशो मौलाना सहारनपुरी जो। लेकिन ॻाल्हि कंदो पियो आहियां तलबाए किराम मुतवज्जे थियनि। मोहम्मद अल्लामा मोहम्मद याकूब नानोतवी रहमतुल्लाह अलैह हिकु रिसालो लिखियो आहे जंहिंजो नालो आहे सवानिह नानोतवी। हज़रत नानोतवी जा हालात लिखिया अथनि। मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह बानी दारुल उलूम देवबंदी उन्हीं लिखियो आहे कि मौलाना सहारनपुरी जॾहिं हाशो लिखियो पे तो 25 सिपारा लिखी चुको हो हाशिया, तो मौलाना सहारनपुरी के लकवो फालिज थी लिखण को आजिज़ थी पिया। ॾाढा मग़मूम हूंदा हा, परेशान। कई शागिर्द पूछो साईं तव्हां मूं जाओ? फरमायो हा। साईं छो? कि मां इरादो कयुमि कि सारो हाशियो लिखंदुमि बुखारी जो, 25 सिपारा लिखिया अथमि, मथे फालिज पइजी वियो आहे। मां हाणे लिखण खां आजिज़ आहियां, मां परेशान हां कि मुंहिंजो इहो हाशियो केरु पूरो कंदो। मां इन परेशानी में परेशान हूंदो आहियां। तो मौलाना अहमद अली सहारनपुरी चवंदो आहे, मूंखे अल्लाह साईं इल्क़ा कयो, मुंहिंजी क़ल्ब में रब साईं विधो कि अहमद अली इहा हाशे जे लाइ मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी खे चओ जेके पोयां 5 सिपारनि जो हाशो उहो लिखे। ॻाल्हि समझंदा पिया? नानोतवी साहब जो लिखियल आहे, मौलाना सहारनपुरी रहमतुल्लाह अलैह जा पोयां 5 सिपारा न लिखियल आहिनि। मौलाना कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह के हजरत सहारनपुरी रहमतुल्लाह अलैह सॾे अर्ज़ कयूं साईं तव्हां मुंहिंजी जाते 5 सिपारा पूरा कयो। और मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैह वॾा ज़हीन आलिम हा, उनजी उर्दू किताब समझण मुश्किल है। मां सारी जिंदगी कुरान हदीस पढ़ायो था। कुरान की तफसीर भी मां 2 जिल्दन में लिखी आ, छपजी चुकी आ। यूं भी किताबा लिखियो छपजी चुकियो, नाव जो किताबा लिखियो तम, मंतक जी भी एक रिसालो लिखियो तम, सर्फ जो भी लिखियो तम। पर यकीन करो मुबारको न कंदो पियो हां, मां वा मौलाना नानोतवी जी उर्दू किताब आबे हयात भी समझण को कासिर हा। महीना थिया मां पंहिंजे पुट मुफ्ती अब्दुल रहीम जे कमरे में वयुम तो आबे हयात पई। मुंहिंजी दिल घुरियो जो मैं जो मुतालो कयां, पर सोचुम जो मूंखे तो बुखारी जो मुतालो रहंदो आ। मां जॾहिं बुखारी को वांदो थींदुमि पोइ उनखे पढ़ंदुमि। माना एॾा वॾा ज़हीन हा कि उनजी उर्दू कलाम भी हर मौलवी न समझंदो। वॾो आलिम समझे तो समझे, वगरना आबे हयात के आम मौलवी न समझंदो। तो पोयां 5 सिपारो हाशिया कई लिखियो आहे मौलाना
कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह मां हवालो पेश क्यों कि मौलाना मोहम्मद याकूब नानोतवी रहमतुल्लाह अलैह उन्हीं रिसालो लिखियो सवाने नानोतवी उनमें यह गाल नकल कई तो उन्हें लिखियो कि ये जमा करण सा मवाजीन के जमा कंदो यह जमा हकीकी एक जवाब दियो भी मांखे हथ मां यह कोशिश कई कि जेके भी उस्ताद पढ़ाईंदा है ना आम पढ़ाईंदा है ॿिया भी उस्ताद पढ़ाईंदा है बुखारी तो उहे बुखारी पढ़ाइण वारा जॾहिं पढ़ाए वेंदा न हलिया तो असां जेके ॿिया हूं पढ़ाइण वारा पोइ पुछंदा हूं जेको वेंदो आहे अदा फलाणे मौलाना बुखारी में छा पढ़ायो अक्सर बाज़ उलमा तोलबा एतराज कंदा आहिनि साईं ख़ारजी बहस घणी कई हदीस ते कोन वई तो पोइ मां पंहिंजे नज़रिए में सोचियो कि नहीं मुल्ला तू भी तकरीर कंदो आहे बुखारी जी हाणे तू भी अॼु खां पोइ मतने हदीस ते कोशिश कजांइ ॿाहिरि वञण जी कोशिश न कर जो बाज़ दोस्तनि खे ॻाल्हि इहा वणंदी न आहे तो मां ॿियो बि ॾिठो आहे उन्हें लिखियो कि आमा मवाजीन जमा छो चंदो जेको है ना नवे अमाल ते हर नवे अमल जो जुदा मीज़ान होंगे तो अमल जा नौ घना है ज़बान जो अमल कल्ब जो अमल हथ जो अमल पेरन जो अमल कनन जो अमल तो वरी भी मीज़ान तड़ी जमा आंदो चाचो नज़ाउल मवाज़ीन जमा ॿिया हज़रात चवंदा आहिनि जमा जी पढ़ाइण ज़रूरत कोन्हे मीज़ान हिकु हूंदी छा हूंदी मीज़ान माना तराज़ू क़यामत वारे ॾींहुं जेके अमाल तोरण जे लाइ अल्लाह ताला मीज़ान क़ाइमु कंदो उहे घणियूं मीज़ान न हूंदियूं हिकु मीज़ान हूंदी पोइ क़ुर जमा छो चयो कि ताज़ीमन छा जे लाइ ताज़ीम जे लाइ फुसाए बुलगा जो कानून कि अरबी ज़बान में कड़ी कड़ी मुफरद के जमा आनींदा आहिनि ताज़ीमन अल्लाह जे कुरान में भी ये है कुरान चवंदो आहे कज़्ज़बत क़ौम नूहिन अल मुरसलीन हालांकि नूह अलैहिस्सलाम जी कौम दे हिकड़ो रसूल नूह अलैहिस्सलाम आयो मुरसलीन तो ना आया लेकिन कुरान चवंदो आहे कज़्ज़बत क़ौम नूहिन अल मुरसलीन जमा छो आंदो जो रसूल अल्लाह ताला हिक मोकिलियो यो ताज़ीमन जमा आंदो और असांजे उर्फ में भी आहे कड़ी कड़ी निजामुद्दीन देहलवी औलिया रहमतुल्लाह अलैह छा चवंदा हो औलिया हालांकि वली त हिक औलिया छो चइबो आहे इहो ताज़ीमन चइबो आहे निजामुद्दीन देहलवी औलिया रहमतुल्लाह अलैह तो फुसहा बुलगा मुफरद के ताज़ीमन जमा कबो आहे तो मीज़ान हिक ही अजमत वारी तंजे करे अल्लाह ताला कुरान में फरमाया नज़ाउल मवाज़ीन अगो बिठो या जमा हकीकी ये चाहे मुफरद जमा ना है ना जमा हकीकी ना जमा बस ये ताज़ीमी जमा है सिर्फ ताज़ीम जलाए मवाज़ीन के जमा किया अगो लफ्ज़ बिठो अल क़िस्ता यो ज़बर छुआ नावी कानून मुताबिक मवाज़ीन जी सिफ़त तो सिफ्त मौसूफ में मुफरद तस्निया जमा में मुताबिकत होंदी है इते सवाल पैदा थींदो मवाज़ीन तो जमा है क़िस्त मुफरद तो क़िस्त कीअं सिफ़त बणी तो हिकड़ो जवाब ही आ कि क़िस्त मस्दर अल मस्दर ला युसन्ना वला युजमा मस्दर न कड़ी तस्निया बनदो न जमा माना मस्दर मुफरद जी भी सिफत थी सकदो मस्दर तस्निया जी भी सिफत थी सकदो मस्दर जमा जी भी सिफत थी सकदी है तंजे करे मवाज़ीन जमा है क़िस्त जी सिफत या मुफरद हुजे पई तो जमा जी सिफत थी सकदी है हिकड़ो उलमा इहो जवाब लिखियो ॿिया चवंदा आहिनि कि क़िस्त सिफत आहे पर इनको पहिरियों मुज़ाफ मुक़द्दर
चो छा मुक़द्दर आहे? इबारत आहे नज़ाउ मवाज़ीन ज़वातिल क़िस्त। तो मुज़ाफ़ जेको आहे उहो जमा है, हाणे क़िस्त जी सिफ़त थी वई। ठीकु आहे, न रही बांस न बजे बंसरी, यानी हाणे कोई इतराज़ जी ज़रूरत कोन पवंदी, छो जो अमो आहे बि उनजे लाइ जुदा के। टियों जवाब ही लिखियो। ॿिया उलमा चवंदा आहिनि कि क़िस्त खे मौसूफ़ सिफ़त छो था बणायो? क़िस्त मफ़ूल लहू आहे। इबारत असल में छा है? नज़ाउल मवाज़ीन ले अजल क़िस्त। तो क़िस्त के मफ़ूल लहू बणाईंदा आहिनि, तंहिंजे करे इतराज़ आहे ई कोन मुंडू। तो यह क्या है? मफ़ूल लहू। फरमाया नज़ाउल मवाज़ीन क़िस्त ले यौमिल क़ियामा। अब लाम के तालीलिया बनायो तो भी ठीक, लाम के वक्तिया बनायो, कुरान में बिठो अक़िमिस सलाता ले दुलूके शम्से। ये लाम बिठिया या माने वक्त दिया, वक्त दुलूके शम्से। जे वो लाम वक्तिया है, लाम भी वक्तिया है। इबारत वक्त यौमिल क़ियामते, लाम माने वक्त दिया। या बाद लिखा कि लाम माने फी दिया। और कानून उलमा किराम समझदा है कि हुरूफ जारा हिक बे जी जाते इस्तेमाल थींदा है। लाम कदी फी जी जाते, कदी मिन जी जाते, कदी ई तब्दील थींदा रहंदा आहिनि। तंहिंजे करे इबारत ले यौमिल क़ियामा माना फी यौमिल क़ियामा। तो इबारत हुंदी फी हिसाब यौमिल क़ियामा। ही कुरान मजीद जी आयत मुबारक जंहिंमें वज़न आमाल जो ज़िक्र आहे कि अल्लाह ताला क़यामत वारे ॾींहुं तराज़ू क़ाइम कंदो, पाननि जा वज़न तोड़ींदो। अगो इमाम बुखारी जी इबारत हुई वा अन आमाल बनी आदम व क़ौलहुम यूज़न। प्यारो आम ताले पढ़दा यूज़न तूज़न न बाबा, क़ौलहुम त यूज़न, अक़वालहुम त तूज़न। समझदा पिया हो? क़ौलहुम त यूज़न, अक़वालहुम त तूज़न। यूज़न तूज़न न पढ़बो, यूज़न जुदा है, तूज़न जुदा है। तो इमाम बुखारी इबारत जिक्र किया अन आमाल बनी आदम व क़ौलहुम यूज़न। इते कुछ चवंदो इमाम बुखारी आमाल जो लफ्ज़ छो ॻाल्हायो? इमाम बुखारी चवे हा इन अफ़आल बनी आदम व क़ौलहुम यूज़न। अफ़आल चवे हा, आमाल छो चई? समझो था सवाल भाई? हिकड़ो जवाब आ के इते मुकल्लफीन जो जिक्र आ, यानी अमल मुकल्लफ जो। मुकल्लफ बस शयूं आहिनि, इंसान ऐं जिन्नात, बाक़ी गैर मुकल्लफ आहे। तो अमल जो इतलाक मुकल्लफ से थींदो आहे, फेल जो इतलाक गैर मुकल्लफ मुकल्लफ बिन्हनि ते थींदो आहे। इमाम बुखारी अमाल जो लफ्ज़ चयो आहे, इशारो कयईं कि हिते मुकल्लफीन जो ज़िक्र आहे, माना अमाल बनी आदम तोरिया वेंदा। अन आमाल बनी आदम व क़ौलहुम यूज़न, उनके वज़न कबो। हिकु जवाब। ॿियो जवाब कि आमाल बनी आमाल चई, अफ़आल न चई। इशारो फरमाएं कि इते ज़विल उक़ूल मुराद। तो ज़विल उक़ूल जे लाइ आमाल फेर ज़विल उक़ूल गैर ज़विल उक़ूल ॿिन्हिनि लाइ इस्तेमाल थींदो आहे। तंहिंजे करे आमाल बनी आदम चई, अफ़आल बनी आदम न चई। ॿ जवाब। हिकु ॿियो सवाल चवंदो आहे अफ़आल आमाल बनी आदम, तो मुकल्लफ तो बनी आदम भी है, जिन्नात भी है। वो छा जिन्नत जा जिन्नन जा अमल कौन तौरबा? वो भी तौरबा। जिन्नन जो जिक्र न कयो आहे बुखारी, आमाल बनी आदम जो थे। अदा असल जो जिक्र करण सां फराउन जे ताबे हूंदो आहे। इंसान असल और जिन्नात इंसान जे ताबे है, तंहिंजे करे जिन्नात जो जिक्र करण की जरूरत न रही। जीअं कुरान में मर्दन जा आकाम मुश्तरका आहिनि, बैनल मुज़क्कर वल मुअन्नस।
तो मुज़क्कर कुरान ज़िक्र कंदो आहे, मुअन्नस जो ज़िक्र न ईंदो आहे काथे काथे। तो उते छा चवंदा हो कि मुअन्नस जो ज़िक्र इन करे न ईंदो आहे जो मुअन्नस ताबे आहे मर्द जे, तंहिंजे करे आमाला बनी आदम चई, आमाला जिन्ननि जो न चई। आमाला बनी आदम व क़ौलहुम यूज़न। प्यारो मारे गौर कजो, तव्हां गौर कजो, ये गाल तव्हांजे सम्झण जी हूंदी। अदा कौल जो ज़िक्र दोबारा छो कई? अमल में तो कौल दाख़िल आहे, अमल में तो कौल भी दाख़िल आहे न, इहो ज़बान जो अमल आहे न। त इमाम बुखारी कौलहुम खे जुदा छो ज़िक्र कयो आहे? अजीब गाल। अल्लाह पाक उलमाए देवबंद के मरी विया आहिनि, अल्लाह उनजी क़ब्रनि खे मुनव्वर फरमाए। मां चवंदो आहियां कि अल्लाह ताला इन्हनि को ख़बर न केॾी वॾी ख़िदमत वरिती आहे। तमाम हदीसनि जी शरह उलमाए देवबंद लिखी आहे, केतिरो तफ़सीर आहिनि कुरान जूं उलमाए देवबंद लिखियूं। अल्लाह ताला उलमाए देवबंद खां दीन जो कम वॾो वरितो आहे, जंहिंमें तव्हां हैरान थींदो कि अल्लाह ताला इन को केॾो वॾो कम वरितो आहे। तो इमाम बुखारी व क़ौलहुम के छो जुदा ज़िक्र कयो? अदा कानून कई ख़ास शइ जो आतफ वाह सां आम ते विधो वञे तो उनजी अहमियत ज़िक्र कबी आहे। उनजो मक़सूद छा हूंदी आहे? अहमियत। व क़ौलहुम चई करे कौल जी अहमियत ज़िक्र कई इमाम बुखारी जो तव्हां पंहिंजो नज़रियो रखो कि क़यामत वारे ॾींहुं जीअं असांजा आमाल तुरदा त असांजो कौल बि तोरियो वेंदो। तख़सीस तॾहिं कौल बि कयो, कौल खे तोरियो वेंदो कि व क़ौलहुम। तॾहिं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह चयो व क़ौलहुम। ॿिया बि उलमा जवाब लिखिया आहिनि यूज़न। वरी सवाल पवंदो आमाल खे त जमा आंदई, कौल खे मुफ़रद आंदई, ईअं छो? इहो उसलूब तरीक़ो छो बदिले? अदा बाज़ नुस्ख़नि में अक़वालहुम तूज़न। तालिबो मां ॿुधायोमांव कि तूज़न कौल से न पढ़बो, तूज़न कॾहिं पढ़बो? जॾहिं अक़वालहुम पढ़जे। और बाज़ चवंदा आहिनि कौल जो सुदूर हिकिड़ी ज़बान खाहे, इन करे उहो मुफ़रद आहे। और आमाल जो सुदूर जवारे खाहे, उहे घणा आहिनि, तंहिंजे करे जमा। हे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो कौल जंहिंजी तशरीह कयो। वक़ाल मुजाहिद ॻाल्हि चवंदो पिया कम जी, गौर कजो। चवो नबी जी हदीस हुज्जत आहे। चओ नबी साईं जी हदीस हुज्जत, माना असां हदीस के मञणो आहे। असांजे लाइ हदीस ईअं जीअं क़ुरान जी आयत आई असां मञंदा आहियूं, हदीस खे बि ईअं मञबो, सहाबा जे कौल खे बि ईअं मञबो। पर इमाम बुखारी तां वॾो आलिम हो, काला मुजाहिद छो चई? इहो इमाम बुखारी मुजाहिद जो ज़िक्र करे इशारो कयईं कि मां अगरचे मथे मक़ाम रखंदो आहियां, पर मां मुजाहिद जी ॻाल्हि खे पेश करे इशारो कयईं जीअं हदीस हुज्जत, सहाबा हुज्जत, तो तबा ताबिईन भी हुज्जत। तो काला मुजाहिद हज़रत मुजाहिद जो कौल पेश कयो। और मुजाहिद में छा चवंदो आहे? अल क़िस्तासु अल आदलु बिर्रुमी। मुंहिंजा प्यारो अल क़िस्तास इमाम बुखारी छो ज़िक्र कयो? बुखारी जो को आहे इंतकाल मिनल मादते इला मादतन उखरा, हिकु मादे खां ॿिए मादे ॾे इंतकाल कंदो आहे, तब्दीली कंदो आहे। क़िस्तास छो चई? क़िस्तास छो चई? इन करे कि क़िस्तास ऐं क़िस्त चार लफ्ज़, क़िस्त, क़िस्तास, मुक़सित, क़ासित, चारनि जी तशरीह करणु घुरंदो आहे। तंहिंजे करे छा चई? अल क़िस्तासु अल आदलु बिर्रुमी। सवाल पवंदो किताब त अरबी आहे, रूमीअ खे छो ज़िक्र कयो? हिकिड़ो जवाबु ॿुधाईंदो आहे मथे, मां अॻे न ॿुधंदो आहियां, अॼु ॿुधाईंदो। असल जवाबु मूंखे ॿियो आहे जेको तव्हांखे ॿुधाईंदुमि।
मुंहिंजा मुर्शिद हज़रत बेरवी रहमतुल्लाह अलैह चयो आहे उहो जवाब तव्हांखे ॿुधे न। पहिरियों जवाब कि रूमिया छो चई हे तवारुदुल लुगतैन जो ज़िक्र आहे, माना अरबी लुगत में भी किस्तास जी माना अदल आहे और रूमी ज़बान में भी किस्तास जी माना अदल आहे। ये तन्नूर सिंधी में तन्नूर, उर्दू में तन्नूर, पंजाबी में तन्नूर, हंसी सरेकी में तन्नूर, यो तवारुदुल लुगात। तो तवारुदुल लुगतैन जे करे इमाम बुखारी चयो अल कुस्तासो अला अदलो बिर्रूमिया। लेकिन साईं बेर जो जवाब ॿुधायां, मुंहिंजो मुर्शिद हो, मूंखे कुदरती उन सां मोहब्बत हुई, ॾाढो प्यार हो। मां कोट सब्ज़न को महीने में न वञा त मां पोइ पाण खे बीमार समझंदो। हर महीने में एक चक्कर कोट सब्ज़न को ॿेर वेंदो। तो साईं जन जेके चयो आहे, फरमाया ये अरब जा कबीला है, ये कौम बलोच यो वॾो कबीलो, बलोच में शर, बलोच में लाशारी, बलोच में लगारी, हाँ सही, बलोच में बिरोही, बलोच में मैंगल, कई हेठों तबका हैं बलोचन जा। तो अरबी में ये लुगता हैं। एक अरबी उआ है जेकी रूमिया है, यानी रूमिया भी अरबी जी लुगत आहे। तंहिंजे करे इमाम बुखारी चवंदो आहे अल अदलो बिर्रूमियत। अगो चवंदो आहे जो क़ालु अल क़िस्तु मस्दरुल मुक़सित। मारे तवज्जो कंदो, सर्फी कावड़ जी विया हुआ, सर्फ पढ़ाइण वारा चवंदा आहे बुखारी एॾो वॾो आलिम आहे, चवंदो आहे क़िस्त मस्दर मुक़सित, मुक़सित त मज़ीद आहे। मुक़सित जो मस्दर त इक़सात आहे। मुक़सित जो मस्दर कीअं बणायो? अदा ज़वायद के हज़फ करो ना, वो असल जे एतबार सां मस्दरुल मुक़सित चयई, यानी मुक़सित जो मस्दर इक़सात, इक़सात जो मस्दर क़िस्त, तो तंहिंजे करे क़िस्त के चई छॾियई मस्दरुल मुक़सित। हारे तवज्जो कयो, अबा मुक़सित जी माना कंदो आहे आदिल। मुक़सिद जी माना आदिल। गाल समझो नवी समझो पिया, थोड़ी तवज्जो करो। अब किस्त चोबो आहे हिस्से के, किस्त जी माना चाहे हिस्सो। असा 5 तालिब थियो मां, असा में का शय तक़सीम करनी आहे, कासिम बणाईंदा आहिनि मांखे, मां 5 के हिस्सो ॾियां, पंहिंजो हिस्सो छियो खणा त इहो आदल आहे। पर मां 5 जो हिस्से मूं कंहिंजो हिस्सो खाई वञा त मां ज़ालिम आहियां। तो किस्त जी माना हिस्सो। अगर हिस्सो हिस्से वारे के दीजे त इंसाफ आहे, अगर न दीजे त ज़ुल्म आहे। तो किस्त जी माना अदल भी आहे, किस्त जी माना ज़ुल्म भी आहे। तंहिंजे करे याद रखजो, अगर किस्त जो इसम फाइल कढो मुजर्रद जो तो पोइ बमाने ज़ुल्म थींदो। किस्त बमाने इसम फाइल क़ासिद बनायो था। अगर किस्त जो मस्दर इसम फाइल मुक़सित बनायो तो पोइ माना आदल थींदो। फर्क इहो आहे, जेकॾहिं बमाने आदल हूंदो त किस्त बमाने मुक़सित कबो, जेकॾहिं बमाने ज़ुल्म हूंदो त किस्त बमाने क़ासिद थींदो। अमल क़ासितून फकानू लिजहन्नम हतबा। कुरान चवंदो आहे कि क़ासिद जेके आहिनि, क़ासिद जेके आहिनि, क़ासित जेके आहिनि उहे जहन्नम जा ईंदड़, माना जेको ज़ुल्म करे। बेटे प्यारो, यह है तर्जमतुल बाब ए मुनासिबत तर्जमतुल बाब। कुरान जी आयत तर्जमतुल बाब एक लफ्ज़ होंदो आहे, उनके गौर कयो। इमाम बुखारी जी आदत आहे पोयों भी कड़ी कड़ी तर्जमतुल बाब में कुरान जी आयत पेश कंदो, या त को मसले जी तशरीह कंदो, या को तबर्रुकन ज़िक्र कंदो, ठीक है, या इस्तिदलालन का दलील बनाने जे लाइ कुरान जी आयत जिक्र करो। तो इमाम बुखारी इते कुरान जी आयत पेश कई, इहो आहे तर्जमतुल बाब।
हेठों जेको ॿियो पढ़ियो इहो सारो मुनासिबात तर्जुमतुल बाब अगों इमाम बुखारी हदीस के पेश कंदो आ पर थोरो इते समझो इमाम बुखारी सनद जिक्र कंदो मौलवी साहिबान गौर करन मौलवी साहिबान मना तोलो आलिम मको वधिक जानी जा अदा इस सनद जो पेश किया हदसना अहमद बिन अशकाब अगो चंदवा मोहम्मद बिन फुज़ैल उमारत बिन काका अबी ज़ुरआ अबू हुरैरा या सनद जो पेश किया समझदा जो बयान किया इन्हीं कर सवाल न कंदो भव न कर ठीक है ना सिमत डिजो पे आज तो मेहमान हो अदा सनद जो पेश किया चवा मुल्हिदीन जे इल्हाद के रोकण जे लाए मुहद्दिसीन सनद पेश कंदा जेकॾहिं सनद न हुजे न त मुल्हिद चवंदो अदा हे हदीस त आहे सनद को सवा तुंहिंजी ॻाल्हि कीअं मनो जमाल सनद जिक्र थी वई त मुल्हिदीन के इल्हाद करण जो दरवाजो बंद वो इल्हाद न करे सकदो इनकार न करे सकदो ठीक है इते सवाल कंदुम अजीब अदा ठीक है अबू हुरैरा उस्ताद अबी ज़ुरआ जो अबू ज़ुरआ उस्ताद अम्मारत बिन काका जो अम्मारा उस्ताद मोहम्मद बिन फुज़ैल जो मोहम्मद बिन फुज़ैल उस्ताद अहमद बिन अशकाब जो अहमद बिन अशकाब उस्ताद बुखारी ठीक है अदा सनद में चलो हदीस में अबू हुरैरा तो असहाबी कुल्लुहुम उदूल सहाबा सब आदिल हैं उनके तो कुबास में आनन जरूरत कोने हाने को सवाल करे हे जेके विच में बिया बैठा है ना थी सकदो आ उन्हन ते एतमाद न हुजे हाल समझे का उन्हन ते कोई एतमाद न करे कहते चवे अहमद बिन अशकाब मोहम्मद बिन फुज़ैल उमारत बिन काका अबी ज़ुरआ इन ते कोई एतमाद कोने लेकिन गौर कंदो अल्लाह ताला के हे दीन क़यामत तक हलाइणो हो कैसे हल दो क़यामत नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहु लहाफ़िज़ून लेकिन सनद में ये मानो जो आया त को चवे कि इन्हन ते एतमाद केर कंदो उनजी का दलील उदो अल्लाह ताला मोहम्मद करीम के दीन जा जेके मुहाफिज बनाया उन्हन में अल्लाह ताला एडो कमाल रखियो आ के फन अस्माउर रिजाल जो रब सही इन्हन के अता फरमाया छा जो फन अस्माउर रिजाल गाल बुधाया मौलाना गुलाम मुस्तफा कासमी हजरत बेरवी जो उस्ताद रहमतुल्लाह अलैह वडो आलिम हो वो वयो मिस्र उते उलमा जो हदीस जो मतन कोई पे मकालो पेश करनो हो वो सबन पेश किया मौलाना भी मकालो पेश किया गुलाम मुस्तफा कासमी जेको मुमतहन वो उठी बिठो जे आपको तो इल्म हदीस का पता ही नहीं सिंधी को कुछ पता था कुछ तो मौलाना चवंदा आहिनि मूंखे ॾाढी कावड़ कि मां हेॾो तकरीर कया चवंदो कुझु ख़ैर मां चयुमि कुझु कोन मां वेही रहियुमि पोइ पाण जो शुरू कयईं अस्मा और रिजाल में याद अस्मा और रिजाल जा अहकाम सब जो ज़िक्र करे छॾियो पोइ मां सम्झुमि वाक़ई इल्म हदीस बि तो भाई फन अस्मा और रिजाल जो अल्लाह ताला उलमा के नसीब फरमायो वो ये शर्कन गरबन शिमालन जुनूबन सफर करे उन्हन जा हालात मालूम क्यों कि अबू ज़ुरआ कंहिंजो शागिर्द काथे पैदा थियो कंहिं वटि पढ़ियो कंहिंखे पढ़ायई तमाम इन्हन राविन जो पतो क्यों तो मालूम थियो कि फन अस्मा और रिजाल जे जरिए सां ये भी एतमाद वारा हैं तंहिंजे करे हदीस ते एतमाद कबो समझी गाल अन नबी हुरैरा जो रज़ी अल्लाह तआला अन्हु क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदा हाने मां हदीस पढ़दुम जेके असल जंहिंजे लाइ तव्हां तशरीफ वठी आया हो तव्हांजो ईमान तव्हांखे मजबूर करे आंदो आहे कि गर्मिया सर्दिया हेठि वेहणो आहे देर दिना देर असां नबी जी हदीस ॿुधासीं हाणे वो क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो
नबी सही फरमाया कलमतान हबीबतान इलर रहमान पहिरियों सवाल हबीबतान में ते छो आंदई बाज़न चवा खफीफतान सकीलतान ते क़यास के बाज़न चवा के हबीब जेकी मुफरद सिफत हुजे तो पोते वाजिब अगर तस्निया जमा जी सिफत हुजे तो पोते आनो ना आनो बई जायज़ तंजे करे हबीबतान चई हबीबान न चई एक बे नंबर ते इलर रहमान चई गाल बुद्धो छा चयो अल्लाह जा घणा नाला है बस लकीर जा फकीर न बनो कुछ तड़प भी पैदा करो इल्म हदीस जे कुरान जे लाए अदा ये तो मैं लिखियो आ इन्हनि लिखण वारा प्रेस वारा नबी साईं जा नाला आहिनि अल्लाह जा नाला आहिनि 5000 घणा नाला आहिनि चओ न 5000 नाला आहिनि नबी साईं जा नाला आहिनि 1177 सिंध जो सब खां वॾो मुफ्ती मोहम्मद हाशिम नंगर ठठवी रहमतुल्लाह अलैह जी किताब नबी साईं जे नाले तो नी किताब लिखी आ अस्माउल हुस्ना समझे नबी साईं जे नामे उन्हें लिखिया कि सोने मोहम्मद करीम जा नाला घणा आहिनि 1177 अल्लाह जा नाला घणा आहिनि 5000 सवाल पवंदो 5000 नालनि मां रहमान जो नालो छो पसंद कियो नबी साईं हबीबतान इलर रहमान इशारो फरमायो कि मां मोहम्मद जी उम्मत ते खुदा रहमान रहीमा अमल थोरो अजर घणो सुभान अमल थोरो अजर घणो कई हदीसां तो पढ़ी चुका हो कि मोहम्मद जी उम्मत कम थोरो कंदी अल्लाह ताला उनके अजर घणो अता फरमाए तंजे करे हबीबतान इलर रहमान छा मतलब ये कलमा जेको पढ़ दो अल्लाह वो कलमा उनके अल्लाह जो महबूब बना छदींदो भले जेको पढ़ दो ना ये बा कलमा ता भी पढ़ो एक दफा सुभान अल्लाह व बिहम्दिही सबे पढ़ो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अजीम मुझे सोने मोहम्मद फरमाया जेको इन बिन कलमन के पढ़ दो तो ये बाह कलमा उनके खुदा जो महबूब बनाए छंदा माना असा पढ़न वाला खुदा जा महबूब मारे तकदा होदा को चुंदा से फलाणो वजीर आजम जो महबूब वजीर आजम उनके नौकरी दींदो पैसा दींदो मकान दींदो जायदाद दींदो वो अल्लाह जे रहमान अल्लाह जे महबूब के अल्लाह ताला छा जायदाद दींदो हलायो छा दींदो जायदाद पैसा कोई इक़्तिदार ना छा दींदो गौर करो तो बुधायो अल्लाह ताला पंहिंजे महबूब के जेको कलमा पढ़े अल्लाह जो महबूब बणदो अल्लाह ताला उनके छा दींदो अल्लाह ताला उनके ईमान एडो मजबूत कंदो कि वो मरण तो पसंद कंदो पर मोहम्मद जी फरमान के छड़न पसंद न कंदो हजरत हिराम रज़ी अल्लाह ताला अन्हु जदी शहीद पे थींदा हन उनके तीर लगो उनके वजूद में खून फुआरा मारे तो निकरे तो हजरत हिराम उन्हीं खून के खणी करे पांजे मुंह ते मारियो और चंदा फुज़तु व रब्बिल काबा फुज़तु व रब्बिल काबा मके रब्बे काबा जी कसम कि मैं कामयाब थियुम कि मुझे दिल में ईमान मजबूत बिठो यो खुदा जो महबूब आ जैं जो मरण वक्त में ईमान मजबूत हुजे ईमान उनके कायम हुजे यो चाहे अल्लाह जो महबूब हबीबतान इलर रहमान पहली सिफत कलमतान बी सिफत खफीफतान अलल लिसान ये जबान ते हल्का है और इमामो पोंदो कि हल्का है तो अजर भी थोड़ो थींदो मीज़ान में चिना सकीलतान फिल मीज़ान मीज़ान वडो वडो वजन केतरो वजन हाशे में हदीस नकल कई थी
मौलाना कासिम नानूतवी रहमतुल्लाह अलैह छा फरमाईंदा आहिनि, फरमाया जेको सुभान अदा तहां ॿुधो सुभान अल्लाह व बिहम्दी सुभान अल्लाह अल अज़ीम जेको 100 मरतबा पढ़े हुत्तत खतायाहो व इन कानत मिस्र ज़ुबदिल बहर समंड जी झग जितरा गुनाह हुजन 100 दफ़ा पढ़े सुभान अल्लाह व बिहम्दी सुभान अल्लाह अल अज़ीम त अल्लाह ताला जा सारा गुनाह माफ करे। पढ़ो पढ़ो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। अदा कलिमतान मौसूफ हबीबतान एक सिफत खफीफतान बी सिफत सकीलतान टी सिफत इहो मौसूफ टिन सिफतन समझी करे खबर मुक़द्दम मुब्तदा मुअख्खरा केड़ो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम मातूब मातूब बोले करे मुब्तदा। हाणे एक सवाल पैदा थींदो कि मुब्तदा मुक़द्दम हुंदो आहे या ख़बर मुक़द्दम हूंदी आहे? छो चुप थी चओ न मुब्तदा मुक़द्दम हूंदो आहे, चओ न छा मुक़द्दम हूंदो आहे? मुब्तदा। तो इमाम बुखारी ख़बर खे छो मुक़द्दम कयो आहे? चवां चवां अदा इमाम बुखारी इन्ही करे मुक़द्दम कयो आहे ख़बर पहिरियों मुब्तदा जे लाइ ख़बर में उहे सिफ़ात ज़िक्र कई वेंदियूं जंहिंमें ॿुधण वारे खे तड़प पैदा थींदी आहे कि मुब्तदा अलाए छा हूंदो। ठीक है ना सर, जो खबर में एडी तारीफ थी बीठी है कि वो खबर कलमा छा आहिनि हबीब भी आहिनि खफीफ भी आहिनि सकील भी आहिनि तो पोइ वो केड़ा कलमा आहिनि। हाणे शौक़ पैदा थियो शौक़ तड़प पैदा थी तालिबन के शौक़ तड़प कोन्हे। तव्हां नाराज़ न थींजो जो मां वटि बि दौरा हदीस आहे मुंहिंजो 26 तारीख़ ख़तम सम्झे तालिबन के शौक़ बस चई न सकदा हूं मड़ी हरदो पियो जहान वगरना तालिब इल्म शौक़ खाली इल्म जी मोहब्बत ही कोन्हे मड़ी गुज़ार इल्म मोकलाए वियो। अगे असांजो ज़मानो हूंदो असां मोकलन में रमज़ान शाबान में कई वॾे उस्ताद खे ताड़ींदासीं पंहिंजी मिनत कंदासीं असांखे पढ़ाए। हाणे 4 महीना तालिब रुलदो वधो न कुरान पढ़दो न का किताब पढ़दो जो तड़प कोन्हे। खबर जे अंदर तारीफ थी तो तड़प पैदा थी कि वो मुब्तदा छा है। नबी से फरमाया हमें वो मुब्तदा है सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। या तड़प को बयान क्यों शौक़ पैदा थियो कुनी मुब्तदा जे बुधण जो तडी नबी से फरमाया सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। आखिरी गाल कंदो पियो थोरो गौर करो बस मुंहिंजी गाल आखिरी हे मां वञा पियो त घणो वेंदो हलियो पर मक़सद मुंहिंजो पूरो थी वियो। हाणे आखिरी गाल कंदो पियो मारे तको अदा अल्लाह ताला वज़न कायम कंदो कुरान भी चवंदो आहे हदीस भी चवंदी आहे त वज़न त उहो कायम कंदो आहे जो कंहिंजी मिक़दार मालूम करे। तालिब इल्म खे मां ॾिना पैसा अदा खंड त वठी आहे खंड वठी आयो त मूंखे नज़री के खंड थोड़ी आहे पैसा खाई वियो। हाणे मां वज़न छो कंदो पियो ताकि मूंखे तसल्ली थिए कि वाकई खंड पूरी आहे मिक़दार पूरी आहे। तो माज़अल्लाह 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 मोतज़िला चवंदा आहिनि मोतज़िलनि जो वॾो जेको हो उनजो नालो अता बिन वासिल हसन बसरी रहमतुल्लाह अलैह पढ़दो हो। हसन बसरी जो बयान कंदो है ऊट पटांग सवाल कंदो हो हसन बसरी ॾाढो समझायो। हसन बसरी फरमाया ए तज़रा अन्ना इहो असांखो जुदा थियो उतो हिनजो नालो मोतज़िला पइजी वियो उनजी जमात जो नालो मोतज़िला। मोतज़िला चवंदा आहिनि कि साईं अगर अमल खे तोड़जे त माना खुदा माज़अल्लाह खुदा ॾे जहल जी निस्बत वेंदी खुदा खे पतो कोन्हे तंहिंजे करे तोरींदो आहे। अदा कॾहिं कॾहिं तोड़बो आहे मालिक पाण तोरण वारो कॾहिं कॾहिं ॿियनि खे तसल्ली ॾींदो आहे कि ॾिसो मां तव्हांजा अमल तोड़िया आहिनि कंहिंसां मां ज़्यादती न कई। समझ आई न अमल तोड़े अल्लाह ताला इहो साबित कंदो कि मां अमल इन करे तोड़िया आहिनि कि तव्हां ईअं न चवो कि अल्लाह खे जहल आहे। अल्लाह त जहल को पाक आहे अल्लाह से हर शइ ॼाणींदो आहे सिर्फ़ अवाम खे सम्झाइण लाइ कि तव्हांजो अमल एतिरो आहे तव्हांखे एतिरो बदिलो मिलंदो। हिकु इहो त तोड़बो आहे ज़ी जुस्से शइ खे हिन खे तोड़ो हे तुरदी अधु सेरा टे पाए तुरदी न परे हवा भी क्या तुरदी हाँ नमाज तुरदी कौल तुरदा क्या को जुस्सो तो कोने ठीक है जवाब दो अदा
इब्न अब्बास चवंदो आहे यो कलड़े बुल आराज़ा अजसाद अल्लाह ताला आराज़ के जुस्सा बनाए छदो तो थींदी। इब्न उमर चवंदो आहे कि अल्लाह ताला सहाइफ़ अमाल तोरींदो, यानी उहे सहीफ़ा जंहिंमें अमल लिखियल हूंदा उहे सहीफ़ा तोरींदो, अमल न तोरींदो। तो सहाइफ़ भी अजसाम है। मां टियों जवाब ॾियां, कुरान भी चवे कि अमल तोरबा, हदीस भी चवे अमल तोरबा। असां मोमिन सोचूं असां बिना सोचे चवंदासीं असांजी अकल कम करे न करे, कुरान भी सचो आहे, हदीस भी सची। समझी ॻाल्हि? असां उन ते एतमाद रखंदासीं कि वाकई असांजा अमल तोरिया वेंदा क़यामत वारे ॾींहुं। तो अल्लाह ताला अमल तोरींदो। दुआ है कि अल्लाह सही असांजे अमलनि खे क़बूल फरमाए। जेका मुंहिंजा भाइर क़ुरान हदीस पढ़िया आहिनि, अल्लाह ताला इन्हनि खे इल्म व अमल नसीब फरमाए। इन्हनि जे असातिज़ा किराम खे अल्लाह ताला मज़ीद हिम्मत अता फरमाए कि मदरसे में ईअं हदीस पढ़ाई वञे। अल्लाह ताला उन पढ़ाइण क़बूल फरमाए। अल्लाह मदरसे जे मुआवनीन खे भी कामयाब फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।